बाबा वक्त भरोसे जहिड़ो माण्हू न आहे, पोइ तव्हां उन ते भरोसो छो कयो? मां वक्त खां जेकी ग़लती थियणी जो थी वई, हाणे अहिड़ी हरकत न कंदुमि। ये कई बि न त अहिड़ा ॻियाड़ी वारा बूट हणंदोसांसि, सफ़ा दुफ करे छंदोसांसि, ॻोल्हियो ई कोन लभंदो। न ॼाणता बाबा, वक्त मां मूंखे ख़ौफ़ रहंदो आहे। बरदार बावल जे भॼण जी कोशिश कई त इते ई पूरो थी वेंदे। कोन थोड़े भॼां, जवान कॾहिं बि न आहिनि भॼंदा। नवाब खान जे चवण ते वंगारू नव। तूं खूनी आई बावल, नवाब खान जा 2 माण्हू मारे चुको आहीं, अञा बि तोखे आज़ाद छॾियूं। बाक़ी ज़िंदगी तुंहिंजी जेल में गुज़रंदी, अलॻिया थी। बाबा साणे जेल में मुलाक़ात कजांइ छोकरी। पसड़े चिंछा जाटी मुहां न्याणनि सां तो बदतमीज़ी सां ॻाल्हाई। अम्मा, कूड़नि केसनि में मूंखे सज़ा न कॾहिं आई आहे, न वरी ईंदी। तूं परेशान न थी, अलाह भलाई कंदो। हाणे ॿाहिरि अचण जा ख़्वाब ॾिसण छॾे ॾे बावल खान, हलस असां। हलां थो। हाणे ॾिसां तोखे केरु थो हितां छॾाए। साहब, जे मुंहिंजी मालकी न थी न, जे कंहिं न छॾायो, का वॾी ॻाल्हि कोन्हे। सज़ा बि कटे वठंदासीं। तुंहिंजी बाक़ी ज़िंदगी जेल में गुज़रंदी। एतिरा त तो मथां केस ठोकींदुसि आहे, सॼी ज़िंदगी जेल में सड़ंदो पियो। ऐं हा, बाक़ी ज़िंदगी ज़मानतो कंदे कंदे ख़तमु थी वेंदी। तूं नवाब खान जे पारां जेके भंगारूं वहीं थो न, हली वह। तोखे जेतिरो बि ज़ुल्म करिणो आहे न, नवाब खान जे पारां हली कर। नेठ असांजो बि वारो ईंदो। तव्हांजो वक़्तु हाणे पूरो थी चुको आहे। बावल पूरो ख़तमु। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।